जय श्री झूलेलाल। अॼु मां तव्हांखे दर्शन कराए थी सिंध में वसियल श्री उॾेरोलाल मंदिर जा, जिते भगवान झूलेलाल 1020 में जमीन में नेजो हणी जल प्रकट करे जल में अंतर्ध्यान थी विया। अंतर्ध्यान थियण खां पहिरीं साईं पंहिंजी गादी ठकुर संत श्री पुगरदेव खे ॾी पंहिंजी पूॼा जल ऐं जोत जे रूप में करण लाइ चयो। तॾहिं संत पुगरदेव साईं जी आज्ञा सां हिते जोतियूं जॻायूं। पहिरीं जोत श्री रामचंद्र जी, ॿी जोत श्री सुजाननाथ जी मतलब स्वयं भगवान वरुण देव जी, टी जोत माता अंबाबाई जी ऐं पुठियां जी तरफ चौथी जोत भगवान शिव जी, जो अॼु भी अखंड रूप सां जगंदी आहे। हिन लाइ भॼन ठहियो आहे, 4 चिराग बरन हमेशा, पंजो मां ॿारन आई आहियां। चारे चिराग तुझा बरन हमेशा, पंजो मां ॿारन। हिन उॾेरोलाल मंदिर के पाण सिंधियुनि जो तीर्थ भी मञियो वेंदो आहे। हिन जे अलावा हिते तव्हांखे श्री मणि कटारो वण जा भी दर्शन थींदा, जो साईं खुद पट में तेजो हणी अंतर्ध्यान थियण खां पहिरीं प्रकट कयो। गॾ में बालंबा साहिब खूह जा भी दर्शन थींदा। जे जल में साईं अंतर्ध्यान थिया, हू जल हिन में ई समाइजी वियो। हिन खां पोइ विरहाङे जे दौर में ठकुर साईं आसनलाल साहिब उॾेरोलाल मंदिर जी हिननि ज्योतियुनि मां ॿियूं ज्योतियूं जॻाए वर्तमान भारत जे भरूच में स्थापित कयो। यानी सिर्फ इहो ई हिकु वर्तमान भारत में मंदिर आहे, जिते सिंध जे उॾेरोलाल मंदिर मां जोत खां जोत जॻाई वई आहे। इन लाइ इन मंदिर खे वर्तमान भारत में सिंधियुनि जो तीर्थ भी चइबो आहे। तव्हां कॾहिं भी गुजरात जे भरूच शहर वञो त भगवान झूलेलाल जी पवित्र ज्योतियुनि जा दर्शन करण न भुलिजो। जय श्री झूलेलाल।